अस्सलाम वालेकुम। मैं मनसिरी मिठू बाबा अल्लाह मौजू कलाम टिपण ते अचे त दरिया टिपी वेंदो आहे। जे बीहण ते अचे त अध ते बीह रहंदो आहे। टिपण ते अचे त दरिया टिपी वेंदो आहे। जे बीहण ते अचे त अध ते बीह रहंदो आहे। सख़्ती ऐं ख़ौफ़ विचां ॼण संदसि अखियूं फूटारजी वञनि थियूं। सख़्ती ऐं ख़ौफ़ विचां ॼण संदसि अखियूं फूटारजी वञनि थियूं। अहिड़े अंदाज़ में मकर खे सींगारियो वियो आहे। टिपण ते अचे त दरिया टिपी वेंदो आहे। जे बीहण ते अचे त अध ते बीह रहंदो आहे। ख़ुशबू राज़ ॿुधाए छॾींदी आहे। ख़ुशबू राज़ ॿुधाए छॾींदी आहे त गुल लिकाइणु केतिरो ॾुखियो आहे। टिपण ते अचे त दरिया टिपी वेंदो आहे। जे बीहण ते अचे त अध ते बीह रहंदो आहे। आसूदगी घुरूं था आसूदगी अटा कर। आसूदगी घुरूं था आसूदगी अटा करे। मिसकीनी ऐं सुञाईअ जो ख़ौफ़ घणो आहे। टिपण ते अचे त दरिया टिपी वेंदो आहे। जे बीहण ते अचे त अध ते बीह रहंदो आहे। इल्म ऐं जिस्म में वधाए कुवत ताक़त अता कर। इल्म ऐं जिस्म में वधाए कुवत ताक़त अता कर। सिहत तंदुरुस्ती सुञू भींगियो आहे। टिपण ते अचे त दरिया टिपी वेंदो आहे। जे बीहण ते अचे त अध ते बीह रहंदो आहे। जेके अहद पूरो कनि था वाइदे जी भञकिड़ी कोन था कनि। जेके अहद पूरो कनि था वाइदे जी भञकिड़ी कोन था कनि। उन्हनि जो किरदारु भलो उन्हनि ते एतमाद कबो आहे। टिपण ते अचे त दरिया टिपी वेंदो आहे। जे बीहण ते अचे त अध ते बीह रहंदो आहे। मिलंदियूं असांखे पंहिंजे नसीब जूं ख़ुशियूं। मिलंदियूं असांखे पंहिंजे नसीब जूं ख़ुशियूं। ही कमाल कॾहिं थो थिए बसि इंतज़ारु आहे। टिपण ते अचे त दरिया टिपी वेंदो आहे। जे बीहण ते अचे त अध ते बीह रहंदो आहे।